बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम सामईन। अवां खे पंहिंजे चैनल शिया स्कॉलर्स में अचण ते भलीकार चऊं था। असीं हिन चैनल ते अक्सर इस्लामी वाक़ियात ऐं मजलिसूं शेयर कंदा रहंदा आहियूं। अगरि अव्हीं असांजे चैनल में नया आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं हर नई ईंदड़ वीडियो जी नोटिफिकेशन अव्हां ताईं आसानी पहुची सघे। ईंदड़ महीने मुहर्रमुल हराम में असीं मजलिसूं शेयर कंदा रहंदासीं। अगर अव्हां असांजे चैनल में नया आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं ऑनलाइन मजलिसूं ॿुधी सघो। अचो त हिन वाक़िए जी तरफ़ हलूं। हज़रत नूह अलैहिस्सलाम जे बारे में लिखियो वियो आहे त संदसि उमिरि 2500 साल हुई जॾहिं मलकल मौत हाज़िर ख़िदमत थियसि त उन अर्ज़ु कयो, याने मलकल मौत अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, दुनिया में कीअं गुज़ारी? पाण अलैहिस्सलाम फरमायो त हिकु घर जा 2 दरवाज़ा हुया, हिकु मां दाख़िल थियमि ऐं ॿिए मां निकिरी वियमि। मलकल मौत चयो, मौला, तव्हां त पंहिंजे लाइ को घर बि न ठाहिरायो। अव्हां जी औलाद में कुझु अहिड़ा बि हूंदा जेके लोह जा घर ठाहिराईंदा। पाण अलैहिस्सलाम फरमायो, उन्हनि जूं उमिरूं लखें साल हूंदियूं। मलकल मौत अर्ज़ु कयो, न बल्कि 60-70 साल हूंदियूं। पाण अलैहिस्सलाम फरमायो, ख़ुदा जो कसम, जेकॾहिं मुंहिंजी एतिरी उमिरि हुजे हा त मां हिकु ई सिजदे में गुज़ारे छॾियां हा। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।